सिंध काबीना जे फ़ैसिले खां पोइ कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। कंदकोट, कशमोर, खोजकी ऐं शिकारपुर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते रेंजर्स गश्त कयो आहे। ॾोही सरगर्मियुनि खे रोकण लाइ कच्चे जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते चौकियूं क़ाइमु कयूं पियूं वञनि। गुज़िरियल ॾींहुं निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि इजलास में पुलिस, रेंजर्स ऐं फ़ौज जी मदद सां कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो हो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। मुनव्वर रिंद लाइन ते मौजूद आहे। जी मुनव्वर, आगाह कजो। जी, निगरान सिंध हुकूमत पारां कशमोर, कंदकोट, लाड़काणो डिवीज़न ऐं सखर डिवीज़न में रेंजर्स, पाक फौज ऐं पुलिस जा जेके जवान मुक़ररु करण वारो फ़ैसिलो कयो वियो हो। उन खां पोइ रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे वॾे तइदाद में कशमोर, कंदकोट वारे इलाइक़े में जेको आहे उहो पहुची विया आहिनि। हज़ारे रेंजर्स जा जवान जेके पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। कशमोर, कंदकोट में जेके नक्शा आहिनि उन्हनि ते बि कमु कयो पियो वञे त जेको कच्चे वारी एरिया आहे उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां प्लान कजे, उहो सॼो जेको नक्शनि जे ज़रिए रेंजर्स जा जेके पुलिस जा ऑफिसर आहिनि उहे उन ते जेको आहे ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि, उन ते गौर बहस करे रहिया आहिनि। इन हवाले सां कशमोर, कंदकोट में जेको धाड़ेल कल्चर आहे, धाड़ेल राज आहे, उन जे ख़ात्मे जे लाइ हीउ हतमी जेको आहे ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध काबीना जे अहिड़े फ़ैसिले खां पोइ वफ़ाक़ी सरकार खे बि अहिड़ो जेको आहे ख़त लिखियो वियो आहे त पाक फ़ौज जा जेके जवान आहिनि उहे कच्चे वारे इलाइक़े में मुक़ररु कया वञनि। अहिड़े हवाले सां सिंध में रेंजर्स उन फ़ैसिले खां पोइ पहुची चुकी आहे। बाक़ी पाक आर्मी जा जेके जवान आहिनि उहे वफ़ाक़ी सरकार जे उन जेको आहे हुकुम खां पोइ उहे बि कच्चे वारे इलाइक़े में पहुचंदा। त हाणे कच्चे वारे इलाइक़े में जेको पहिरें मरहले में इंटरनेट जी जेकी सहूलियत आहे उहा बंदि कई वेंदी ऐं उन खां पोइ कच्चे जे एरिया में अंदरि जेके रेंजर्स, पुलिस ऐं पाक फ़ौज जा जवान जेको आहे गॾियल ऑपरेशन कंदा ऐं उन ऑपरेशन खां पोइ ॾिसिजे त कहिड़ा जेको आहे मुस्बत जेको आहे अमली जेके क़दम खयां था वञनि। त अहिड़े हवाले सां कच्चे में हिन वक़्तु पाणी बि आहे ऐं दरिया ऐं ॿियूं जेके पाणी आहे उनखे क्रॉस करण खां पोइ जेको आहे अंदरि कच्चे जी एरिया में रेंजर्स ऐं पाक फ़ौज ऐं पुलिस जा जेके जवान आहिनि उहे उते पहुचंदा ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ जेको गॾियल ऑपरेशन कंदा।